नए माली साल जी 8,000 अरब रुपयनि जी वफ़ाक़ी बजट अॼु पेश थींदी। तरक़ियाती बजट में हलंदड़ माली साल जी भेट में 38% वाधारे जो इम्कान आहे। क़ौमी असेंबली जो इजलास अॼु शाम 4 वॻे स्पीकर असद कैसर जी सदारत हेठि थींदो। जंहिं दौरान नाणे वारो वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन नए माली साल 2021-22 जी 8,000 अरब जी बजट तजवीज़ूं ऐवान में पेश कंदो। सरियनि मूजिबि वफ़ाक़ी तरक़ियाती बजट लाइ 900 अरब रखण जी तजवीज़ आहे। मजमूई मुल्की तरक़ियाती बजट 2105 अरब रुपया ऐं सिविल गवर्नमेंट लाइ 510 अरब रुपया मुख़्तस करण जी तजवीज़ कई वेंदी, जेको हलंदड़ माली साल 488 अरब रुपया हुई। ज़रियनि जो चवणु आहे त एफपीआर लाइ टैक्स जे वसूलनि जो हदफ़ 5,705 अरब रुपया रखियो वियो आहे। दिफ़ा लाइ 35 अरब इज़ाफ़े सां 1,330 अरब रुपया मुख़्तस करण जी तजवीज़ आहे। हलंदड़ साल दिफ़ाई बजट 1,295 अरब रुपया रखी वई हुई। कर्ज़ ऐं उन जे व्याज जी मद में अदायगियुनि लाइ 3,105 अरब रुपया मुख़्तस करण जी तजवीज़ आहे। हलंदड़ साल इन मद में 2,920 अरब रुपया मुख़्तस कया विया हुआ। रिटायर्ड सरकारी मुलाज़िमनि जी पेंशन लाइ 10 अरब इज़ाफ़े सां 480 अरब रुपया मुख़्तस कया वेंदा। मुख़्तलिफ़ शोबनि लाइ सब्सिडी जे मद में 501 अरब रुपया मुख़्तस करण जो इम्कान आहे। हलंदड़ साल इन मद में 400 अरब रुपया मुख़्तस हुआ। सब्सिडी जो 30% पावर सेक्टर जे लाइ आहे। ज़रियनि मूजिबि वफ़ाक़ी बजट में चइनी सूबनि गिलगित बल्तिस्तान ऐं मुख़्तलिफ़ वफ़ाक़ी इदारनि लाइ 994 अरब रुपयनि जा ग्रांट्स जारी करण जी तजवीज़ बि शामिल कई वई आहे। सरकारी मुलाज़िमनि जी पघार वधाइण या न वधाइण जो फ़ैसिलो बजट पेश करण खां अॻु वफ़ाक़ी काबीना जे इजलास में कयो वेंदो।